धियरी पराई मुझो मुल्क मलीर चमन था मीह वसी तू छो न मीह सब खां पहिरियां शुक्रगुज़ार आहियां स्टेज जे मौजूदीन जो साम्हूं मुंहिंजे वेठल सोनम सामीन जो असांजी सिंध जो सदाबहार क़ौमी हीरो साईं निसार अकड़ो साहब जंहिंजो अदबी हवाले सां बि तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे, साईं जो रिसर्च जे हवाले सां बि तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे, साईं जो पंहिंजे किरदार जे हवाले सां बि तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। तो अहिड़े हीरे खे असां खां पिछले 21 साल थी विया आहिनि। असां गुज़िरियल कुझु सालनि खां साईं खे सारणु शुरू कयो आहे, न रुगो साईं खे सारणु शुरू कयो आहे पर अहिड़ा जेके अज़ीम इंसान जेके सोसाइटी खे कुझु ॾेई विया उन्हनि समूरनि इंसाननि खे साड़े करे हिन दौर जे ज़मीन खे झिंझोड़ण जी जुस्तजू करे रहिया आहिनि। दिलि ठारे छॾिया आहिनि। मां तव्हां दोस्तनि जो हिकु दफ़ो वरी शुक्रियो अदा करे इहा उमेद थो कयां त असां सां हिन अदबी समाजी ऐं तहक़ीक़ी सफ़र में तव्हां बि विक विक ते गॾु। महिरबानी। सदायती सबका बुकट बासे का जेही तेही दाल जी जुम्बश नाहे का मूसी अली सा चाजी मुटो न करे। हीरा असदुल्ला सुमरो जीएसएन महाल जो अगवान उनके गुजारिश कंदुसि त डाइस ते अचे ऐं साईं निसार अकड़ो जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। असदुल्ला सुमरो। केरारू हिन राह में सब कारवां पुठिते छॾे मोते मिटी गुल झोल में पोता पिरीअ जे पार ॾे के जीअनि था मुर्दनि वांगुरु के मरनि था मर्दनि वांगुरु सच जो घाट ऊंचो रहंदो कारूंजर जे गर्दन वांगुरु। मुंहिंजा क़ाबिल एतिराम स्टेज ते वेठल शिकारपुर जो शऊर ऐं पिंडाल में वेठल सान्यावन दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैयद जंहिं असांखे क़ौमी शऊर ॾेई हिकिड़ी क़ौम हुअण जो एहसास ॾियारियो। साईं निसार अकड़ो शिकारपुर में मूं सैयद जा 2 सालिया पुट ॾिठा, हिकु निसार अकड़ो ॿियो कयूं मंगी, बाक़ी त असां पिया हलूं था। सभु दोस्त उन्हनि जो जेको किरदार हुयो उन ते नाज़ करे सघिजे थो, उन्हनि जो जेको कमु हुयो उन ते नाज़ करे सघिजे थो। उन्हनि जी जेका कमिटमेंट हुई क़ौम सां, सैयद जे फ़िक्र सां, सैयद सां, उन्हनि खे सलाम करे सघिजे थो। साईं निसार अकड़ो 19 ग्रेड खां मथे हुयो। हूं सम्झां थो त जॾहिं सैयद जो नाम ऐं सिंध जो नाम खणण ॼण कारीअर ते पेर पए। साईं निसार अकड़ो जीएसएन महाल में रहियो, जसकम ठही त उनजो जीएमएस काउंसिल जो मेंबर थियो ऐं नज़रियाती शोबे जो सरबराह थियो। मूंखे यादि आहे जॾहिं तकलीफ़ुनि जो दौर हुयो त ही माण्हू आरिसर साहब खे घुराए उनजी ख़िदमत करे ऐं सैयद जेको सनियो, सैयद जेको न्यापो आरिसर साहब खे ॾिनो त क़ौम खे ॿुधाए त क़ौम छा आहे, आज़ादी उहे छो था चाहिनि। त साईं निसार अकड़ो अब्दुल वाहिद आरिसर खे घुराए असांजे कचनि ज़हननि खे हिकिड़ो नज़रियो ॾेई इहो ॿुधायो त सिंधी क़ौम आहे, सिंध वतन आहे
जंहिंजी आज़ादी मुमकिन आहे, जेका अदम तशद्दुद जे ज़रिए असीं हासिल कंदासीं। निसार अकड़ो साहब कॾहिं बि ईअं न चई त मां सरकारी मुलाज़िम आहियां यार। हू असांजी नंढनि ॿारनि जी बि ख़िदमत कंदो हुयो। हू चवंदो हो त तव्हां सैयद जो नज़रियो ॿुधो ऐं सम्झो ऐं माण्हुनि खे सम्झायो। पाण सी नकी साणनि पाण, नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण, अहिड़ा जिन ओयाण आऊं बि जीअं उन ॾींहुं। हींअर अमीर चांडिया साहब असांजो दानिश्वर दोस्त राइटर, उनखे गुज़ारिश कंदुसि त डाइस ते अचे ऐं तव्हां पंहिंजी तारीफ़ ॾियो। ॾिठे ॾींहं थिया, ॾिठे ॾींहं थिया रोज़ाना कहिड़ा पिरी सासी सिज रही वाचाईंदी विया। 3 साल थिया, 3 साल असां इंतहाई क़ाबिल एहतराम स्टेज डायरेक्टर ऐं मुंहिंजे साम्हूं शिकारपुर जो शोर, शिकारपुर सां मोहबत न दोस्तो DSM। अॼु पाण अहिड़ी शख़्सियत खे भेटाइण लाइ कठी थिया आहियूं, जेका शख़्सियत मां सम्झां थो त असांजे अमसर दौर में कंहिं बि सियासी वर्कर या अदबी लड़ीक या समाजी वर्कर या जेको एक्टिविस्ट शिकारपुर रहियो आहे उनखां कुझु न आहे। साईं निसार असां में मौजूदु न आहे, पर जेको पोरियो करियो उहो किताबी शिकिल में हुजे या सियासी शिकिल में जेको तव्हांजी सियासत खे ख़ासि करे क़ौम पर सियासत खे जेको साईं मुनज़म कयो, मां सम्झां थो पियो त इहो साईं जो ग़ैर मामूली कमु। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त पाण जे समाज में रहूं था, जंहिं समाज जी सूरत में हाणे ॾिसूं था वेठा त बदतरीन क्राइसिस जे हालतुनि में जॾहिं असां सम्झूं था त पोइ असांजी अॻुवाणी करे, पोइ असांखे सम्झाए। इंफॉर्मेशन जा टूल हद खां वधीक मौजूदु आहिनि, उनजे बावजूद बि असांखे कंहिं रहबर जी ज़रूरत आहे, कंहिं रहनुमा जी ज़रूरत पए थी। ऐं उन्हनि हालतुनि में जेकॾहिं असां नज़र फिरायूं था पिया, सियासी फिक्र में हुजे या समाजी या सॼी शिकारपुर शहर ते जॾहिं नज़र फिरायूं था पिया, त सची ॻाल्हि इहा आहे त असांजी उहा उन जेका आहे, उहा जेका तशनीजी आहे, उहा पूरी कोन थी पई। उहो शिकारपुर जो हिकिड़ो पूरो कल्चर हो, जिते कचहरियूं हुयूं, जिते मोहबतूं हुयूं, जिते सियासी वॾा वॾा हिकिड़ा डिबेट थींदा हुआ, बहस थींदा हुया। ऐं सियासी तंज़ीमुनि में या तहरीकुनि में जेके वॾा वॾा नज़रियाती माण्हू हूंदा हुया, ऐं ॾींहुं ऐं राति हुजे या ॾींहुं हुजे, जेके टिका टिका बहस थींदा हुया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उहे बहस जो हुआ, उहो पहिरियों कमी सियासत ते बहस हूंदा हुआ, उहो कम्यूनिज़म ते बहस हुजे, उहो दुनिया जी इनकलाबी तहरीकुनि ते बहस हुजे, उहो आज़ादियुनि ते बहस हुजे। ऐं 20 सदी जो दौर जेको आज़ादी जो वॾे वॾो दौर ते गुज़रियो आहे, जिते तमामु घणियूं भॼन हुई दुनिया जे अंदरि, वॾियूं जंगियूं बि लॻियूं, पर इहे जेके बहस थींदा हुया, उहो किताब पढ़ी अचां, मां किताब पढ़ी अचे, को ॿियो दोस्त किताब पढ़ी अचे, तो पाण में जेको नज़रियाती जेको बहस थींदो हुयो, उन मां जेके शयूं निकिरंदियूं हुयूं, त मां सम्झां थो उहो जेको नज़रियाती कारकुन जेको बची रास्ती निकिरंदो हुयो, उहो नज़रियाती कारकुन हाणे कोन पियो बचे। उहो साईं निसार साहब जो अता हुजे, कचहरी हुजे, या अता कयूं जी कचहरी हुजे, या उनजी सोबत हुजे, फिक्र GM सैयद हुजे, या माउ ते ॻाल्हायो, रैननि ते ॻाल्हायो, टिका टिका बहस थी वञनि, टाइम जो अहसास ई न थिए तव्हांखे त वंज जा राति जा 2 थिया आहिनि, राति जा 4 थिया आहिनि। या उहो किताब जो पढ़ूं जेको असां हैदराबाद जे कराची जे फुटपाथ ते कोई किताब वरिता हुया, त किताब जे आख़िरी पेज ते लिखियलु हुयो त किताब 31/12/1990 राति जो 4 वॻे किताब पढ़ी पूरो कयो। उहो पूरो रोमांस हूंदो हुयो। अंधो इतमाद असांजो, हीउ जेको चवे थो उहो हर्फ़ी आख़िर आहे, लतीफ़ चवंदो इहा हर्फ़ी आख़िर, उन ते ट्रस्ट न कयो, पंहिंजो वटि पाण तलाशो, ॻोल्हियो, जिदोजहद कयो। त ही असांजा जेके शिकारपुर जा आइकॉन्स हुया, जॾहिं हिकिड़ी जनती ठाही, ऐं अॼु शिकारपुर किथे बीठी आहे। शिकारपुर असीं शिकारपुर खां सिंध ॾिसी सघूं था, सिंध वाण वस्ती ॻोठ ॻोठ शहर शहर
सिंध केॾां पियो वञे, बदतरीन दौर मां गुज़रूं पिया, बदतरीन। बड़ा हैरत जी ॻाल्हि आहे त असांजो माण्हू लाशा कुलनि ते खणी करे रोडनि ते ॾींहं जा ॾींहं वेठो हुजे त असांखे इंसाफ़ ॾियो। अहिड़ो समाज आहे सिंध। सिंध केॾां वई? उहा सिंध जेका सिंध जेका तहज़ीब मौज़फ़ जो अज़ीम जेको लाज़वाल कितो हुयो तबाह थी वई हिते सिंध जहिड़ो पोइ जेका धरती जा भाग तव्हांजी महिरबानी। जो क़ौम जीआरे इहो जीअंदो रहंदो, जो आम गुज़ारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। हींअर मां शहीद कयूं मंगी जे नंढे भाउ इमरान मंगी जी समाज जो अॻुवाण खे गुज़ारिश कंदुसि त डाइस ते अचो पंहिंजे ख़्याल अचो। आज़ादीअ खां उपरा तूं न असांजो भाउ, आज़ादीअ खां उपरा तूं न असांजो भाउ, तूं तो पथर पंध जो असीं उतरवा, असां तॾहिं आ सांगो लाइ सिर। स्टेज ते वेठल क़ाबिल एतिराम मुंहिंजा साथियो ऐं हिन पिडाल में कई आयल क़ौमी सफ़र जा साथियो ऐं शिकारपुर जा रहवासियो, जीए सिंधु देश, जीए साईं DMC। अगले साल बि साईं निसार हिकिड़े साहब खे यादि कयो होसीं ऐं हिन बार बि मां जस्ट पेश थो कयां भाउ नसीम खे, जंहिं वरी साईं निसार हिकिड़े खे यादि कयो आहे ऐं हुनजो फर्ज़ंद बि प्रोफेसर राजा डाहर हिकिड़ो मौजूदु आहे। हक़ीक़त त ख़ुदि मां पाण खां इक़रार कंदुसि त मां शर्मसार आहियां त साईं निसार हिकिड़ो शिकारपुर जी तारीख़ सां गॾु सिंध जो अनमोल किरदार हो ऐं हू साईं GM सैयद जे पैरोकार हुजण जी हैसियत में थियण त ईअं खपंदो हो त साईं निसार हिकिड़े खे वॾी पज़ीराईअ सां असां प्रोग्राम असांखे करणु खपंदो हो, पर जस पेश था कयूं वरी बि भाउ नसीम खे त हुन ॿियो वार साईं निसार खे यादि करे ॼण असांखे शर्मिंदो पियो आहे। बहसियत क़ौमी तहरीक जे ज़िम्मेवार फ़र्द जी हैसियत में मां इक़रार थो कयां ऐं कोशिशि कबी त साईं निसार हिकिड़े ते तमामु वॾो इवेंट कराईंदासीं। इहो सिर्फ़ु ॻाल्हि न आहे, इंशाल्लाह कंदासीं हुनखे भरपूर नमूने कबो, छो जो असां जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं जिते सिंध जी शिकारपुर जी ऐं माण्हुनि जी भलाईअ जी ॻाल्हि था कयूं त इहो सॼो सहरो शहीद कयूं मंगीअ साईं निसार हिकिड़े जे करे, साईं निसार हिकिड़े जे करे आहे। छो जो हिननि साईं निसार हिकिड़ो तमामु सुहिणे नमूने जेको डिस्क्राइब कयो आहे असदुल्ला ऐं जेको आहे हमीद साहब, मां वरजा न कंदुसि त हू जंहिं मनसब ते फ़ाइज़ हो हुन सभु मनसब पंहिंजा विसारे छॾिया। यकीन कयो त जेके बि हुन खे जेके टूल्स आहे जेके हुनखे हासिल करणा हुआ उहे सरकारी टूल्स बि इस्तेमालु कंदो हो। मां नंढो 1989 में प्रोग्राम हो 5-6 सालनि जो आहियां, पोइ बागिरजीअ में प्रोग्राम तमामु वॾो इवेंट हो। आरिसर साहब जी सदारत में प्रोग्राम हो, गुल मोहम्मद जखरानी ऐं तक़रीबन क़यादत हुते मौजूदु हुई। राति जे टाइम में हिकु तमामु वॾी बस असांजे घर जे ॿाहिरां अची बीठी, उन ते एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जो लोगो लॻियल। पोइ जॾहिं मां सांभर में आयुसि त इहा गाॾी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जी असांजे घर जे ॿाहिरां अची बीठी, जंहिंमें सभु असां ॿारड़ा, छो जो हिन जूं जेके ख़िदमतूं साईं निसार जूं या शहीद कयूं मंगी जूं अलोन न हू
हू माना जेका ब्रीड कंदा उहो पंहिंजे बचड़नि ताईं बि जेको आहे हुननि एतिरो ब्रीड कयो जो असां 12 बचे उन बस में सवार थिया हुआसीं 99 में ऐं बागड़चीअ में तमामु वॾो इवेंट हो। दोस्तनि खे यादि हूंदो बिलाली साहब मौजूदु आहे त हुन खे जेके टूल्स इस्तेमालु करणा हुन सरकारी टूल बि इस्तेमालु कया। हुन इहो न ॾिठो त मां जे मनसब ते फ़ाइज़ आहियां मुंहिंजे हिन अमल सां मूंखे केतिरी तकलीफ़ ईंदी केतिरो नुक़सानु थींदो सभु शयूं विसारे हुन क़ौमी ख़िदमत जे जेको आहे मैदान में हुन पाण खे अर्पे छॾियो। तमामु वॾो किरदारु हो। जुमन दरबदर सां असांजी जेका रिहान रखियल हुई सन में बे हुन शिकारपुर जे 2 शख़्सनि खे यादि कयो। अलाह हुनखे जन्नत नसीब करे। हिकिड़ो साईं निसार हिकिड़ो ऐं ॿियो शहीद कयूं हुई। एतिरे वॾे पाए जा माण्हू हुआ ऐं मौजूदा हालतुनि में मां ॾिसां थो तनक़ीद नथो कयां पर इहा शइ ॾिसां थो तमामु नंढड़े ज़हन जा माण्हू जॾहिं के मनसब ते वेहनि था हुननि खां विसरी थो वञे त सिंध छा आहे वतन छा आहे आज़ादी छा आहे जीएम साहिब छा आहे उगाड़े झंडे खां ईअं किनारा कशी अख़्तियार था कनि जेका न करणु खपे। बहरहाल मां अदना वर्कर एतिरो लाइक़ु न आहियां जो मां साईं निसार हिकिड़े ते ॻाल्हायां। तव्हांजी वॾी महिरबानी जीअं सो दे जीअं साईं जी ॿुड़नि खे के हथ का हथ विझनि पसो ओॾनि लतीफ़ चए केॾीअ खे कुखनि तोड़े कंदीअ कनि न त साण वञनि सीर में। हींअर इमरान लाड़े खे गुज़ारिश कंदुसि त डाइस ते अचे ऐं क़ौमी गीत पेश करे। इमरान लाड़े असांजो शिकारपुर जो नामवर गुलकार आहे इमरान लाड़े। सिंधी माण्हुनि ते तमामु सुठो शाइरी हवाले में सिंधूअ जा नज़ारा वणनि था सिंधूअ जा नज़ारा वणनि था नज़र खे नज़ारा वणनि था नज़र खे नज़ारा वणनि था सिंधूअ जा नज़ारा वणनि था सचल शाह सामी ऐं बेवस बुखारी सचल शाह सामी ऐं बेवस बुखारी सभई सिंध वारा वणनि था सभई सिंध वारा वणनि था नज़र खे नज़ारा वणनि था सिंधूअ जा नज़ारा वणनि था ही झांगी ही माझी ही सांगी सबाझा ही झांगी ही माझी ही सांगी सबाझा ही मारू प्यारा वणनि था ही मारू प्यारा वणनि था नज़र खे नज़ारा वणनि था सिंधूअ जा नज़ारा वणनि था सॼी सिंध नौशाद आसोन जहिड़ी सॼी सिंध नौशाद आसोन जहिड़ी उतर लाड़ सारा वणनि था उतर लाड़ सारा वणनि था नज़र खे नज़ारा वणनि था सिंधूअ जा नज़ारा वणनि था ही वस्तू ही वेढ़ा शहर ॻोठ सारा ही वस्तू ही वेढ़ा शहर ॻोठ सारा ही रस्ता ही चारा वणनि था
ही रस्ता ही जारा वणन था सिंधुअ जा नज़ारा वणन था हवाऊं फिजाऊं खिजाऊं बहारूं हवाऊं फिजाऊं खिजाऊं बहारूं ही सावण सियारा वणन था ही सावण सियारा वणन था नज़र खे नज़ारा वणन था सिंधुअ जा नज़ारा वणन था अश्को अकाब पर डेरी पखी झट डेरी को झटे केर नी खां खटे केर नी खां खटे मुझे स्टेज ते वेठल हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ साईं अनवर फिगार हकड़ो साहब मुंहिंजा महबूब मुंहिंजा मिठड़ा ऐं साईं निसार अहमद हकड़ो साहब जा फर्जंद राजा डाहर साहब अदा मुमताज़ मंगी मियां ज़फ़र अली साहब ऐं मुंहिंजा बुज़ुर्ग मौलाना फज़ुल्ला साहब ऐं नसीम बुखारी परवेज़ अबड़ो साहब ऐं हिन पिंडाल में मुंहिंजा सीनियर जूनियर सभु दोस्त हो जीअं साईं जीअं निज़ाम अॼु असद खां वठी मुसलसल साईं निसार साईं जन ते जेका भेटा पेश कई वई आहे उहा मुंहिंजे रहबर हादी साईं जीएम सैद जे यूनिवर्सिटी मुतालिक़ पेश कयो हो पर हुनखे ईअं न ज़ाहिर कयो जंहिं तरह सां मां ॾिसण थो चाहियां ॿुधण पियो चाहियां त साईं निसार अहमद हकड़ो मुंहिंजी धरती जो एग्रीकल्चर जे हिसाब में एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे अंदरि सिंध ऐं सिंधु माथरी में उहो माहिर हो जंहिंजी मंज़िल खे ॾिसण जे लाइ माण्हू पंहिंजे पटकनि में हथ विझी करे हीअं ॾिसी सघनि पिया त उनजी अज़मत उनजी ऊचाई एॾी मथे हुई जंहिं हिन एग्रीकल्चर डिपार्टमेंट में हिन सिंध सरज़मीन जेके जतन कया जेके जिन्सूं तयारु कयूं जेके तरीक़ा असांजे एग्रीकल्चर जे अंदरि ॾिना विया त उहो साईं निसार सिर्फ़ु उन इश्क में त सैयद हिन सिंध सां इश्क जे लाइ चयो आहे उन इश्क खे ओसी ताईं क़ाइम ऐं दाइम नथो रखी सघिजे जेसी ताईं इन धरती जे माण्हुनि खे ख़ुशहाल नथो रखी सघिजे उन जे करे हुन हिकु सारियुनि जी जिन्स मां सम्झां थो त राजा डाहर जे नाले सां ईजाद कई जेका ही गवर्नमेंट आहे उन मां सम्झां थो त अप्रूवल न कई पर साईं जन जूं महिनतूं अहिड़ी तरह सां खोड़ सारियूं इन खां अलावा तालीम जी दुनिया में हुन पंहिंजी औलाद खे जहिड़े नमूने सां दर्स ॾिना हुन पंहिंजे खानदान खे जहिड़े नमूने सां मथे ॾिसण पिए चाहियो उन ओतिरियूं महिनतूं कयूं एतिरे क़दुरु जो नंढनि ॿारनि पंहिंजनि नंढनि ॿारनि खे ईअं न कॾहिं महसूसु कंदे नहीं त मां तव्हां खां वॾो आहियां ऐं तव्हां मूंखां नंढा जंहिं बि ॻाल्हि ते को बि बहस थींदो हो त उन्हनि सां उहे उन्हनि खे सम्झाणी ॾींदो हुयो ॼणो उन्हनि जो नंढड़ो सो उन्ही मंज़िलनि ते वरी उन्हनि जा फर्ज़ंद मां सम्झां थो त राजा डाहर जे पोज़ीशन ते आहे त सिंध जे अंदरि इहो असांजी शिकारपुर खे शरफ़ आहे त मां सम्झां थो त पाकिस्तान जे अंदरि जंहिं जाइ ते साईं हैसियत वठी बीठो आहे त साईं निसार फ़ख़ुरु कंदो हूंदो
अॼु बि फ़ख़ुरु कंदो त मुंहिंजा बचड़ा उन मंज़िलनि ते माणिया। साईं जन चयो त असांखे साईं निसार वरी खपे पियो, शहीद कयूं वरी खपे पियो। हा भा, ही जेके असांजा पुराणा सीनियर इल्म अदब अकुल ऐं फज़ीलत जा बादशाह वेठा आहिनि, अलाए छो शांत थी विया आहिनि, ख़बर कोन्हे। उहे असां नौजवाननि नंढनि नंढनि ॿारनि खे, वॾनि वॾनि दोस्तनि खे, कंहिंखे बि इन अदब जी दुनिया खां मुतारिफ़ नथा कनि। बसि पंहिंजे लेखे कंहिं न कंहिं जाइ ते कुंड पासे में पाण में 4 अदीब वेही करे का कचहरी कयूं, निकिता हलिया था वञनि, पर हिन शहर जे माण्हूअ खे, हिन शहर जे शऊर खे कोन पिया ॾिसनि, कोन पिया सम्झनि त इन्हनि खे बि सम्झाइणो आहे। उन हकीम वांगुरु या सुती सिर्फ़ु असांखे आहे, अनवर फिगार वटि पई आहे, इहो हिते हिते मटे मटे खाई पी हली वेंदो, ईअं न हुजणो। अदा ममताज़ वटि हुजे या सुती खाई पी हलियो वेंदो, न। हिन नौजवाननि में ॾियणु खपे। साईं निसार वेठो आहे, साईं निसार जूनियर जी हैसियत ते वेठो आहे। तव्हां चओ था त वरी वरी बि मां चवां थो त वरी साईं निसार साॻी पोज़ीशन में अची करे, साॻे अंदाज़ में अची करे तव्हांखे ॿुधाईंदो त मां सिंध जी ख़िदमत ऐं सैयद फ़िक्र खे कीअं थो पैगाम ॾियां। उहो साईं निसार महबूब माण्हू जंहिं असांखे मोहबतूं ॾिनियूं, लाजवाब। बाबरान मंगी ॾाढो सुठो ॻाल्हायो त हिन शख़्स जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त कॾहिं असांखे इहो महसूसु करणु न ॾिनई त तव्हां मुंहिंजा बचा न आहियो, तव्हां मुंहिंजा साथी न आहियो, तव्हां मुंहिंजा पंहिंजा न आहियो। पर हुन हर हमेशह ईअं ई कयो। ऐं असांखे शिकारपुर जे अंदरि साईं जीम सेठ सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। ए दुनिया भर जा महकूम हो, ए दुनिया भर जा महकूम हो, ए मज़लूम हो, जे महकूमीअ मां को बि छुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंध में मुंहिंजे कातिल जा, कंहिं हंध में मुंहिंजे कातिल जा जे हथ लुॾिया, भल मूं ॾे केॾो बि खुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। साईं अनवर सुमरे की गुज़ारिश आहे त 28 ते अचंदो साईं निसार करो जा वञे। ख़ातिर गुल पोखनि के पाण गुलाब थींदा, के ख़ुशबू ख़ातिर गुल पोखनि के पाण गुलाब थींदा आहिनि। जीव पंहिंजो झोरे जेके मुल्कूं ॾियनि से माण्हू लाजवाब थींदा आहिनि। असांजो मोहसिन, असांजो साईं डॉक्टर अनवर फिगार साहब, मुमताज़ मंगी साहब, डॉक्टर राजा डार साहब, डॉक्टर अलवी साहब, मुंहिंजो प्यारो मसूद कादरी साहब, परवेज़ अबड़ो, ऐं वरी सभिनी में मुंडीअ ते टिक नसीम बुखारी ऐं मुंहिंजा शहरवासियो। अॼु जेका इहा साईं निसार हकड़े साहब जी हवाले सां हिकु सार आहे, हिकु यादि आहे, मेराको आहे, महबूब मुहाननि जो, शिकारपुर जे आशिकनि जो, नौजवाननि जो ऐं नौजवान शऊर। साईं निसार हिकिड़ो साहब असांजे सिंधी अदबी संगत जो मेंबर हो। मां उन हवाले सां कुझु यादूं शेयर करणु चाहियां थो त साईं वॾो माण्हुनि वारी शख़्सियत हो, नौजवाननि खे इनकरेज करण वारो हो। सिंधी अदबी संगत जे रिवायत मूजिबि जॾहिं कंहिं लिखणीअ ते तनक़ीद थींदी हुई त 5-6 दोस्त जेका ॻाल्हि करे वेंदा आहिनि, पोइ जॾहिं साईं निसार साहिब जन ॻाल्हाइणु शुरू कंदा हुआ, ॻाल्हाइणु फरमाईंदा हुआ, त पोइ उहा हक़ीक़त उहा ई लॻंदी। ऐं पोइ पहिरियां दोस्त वाकई चवंदा त असां सही न ॻाल्हायो आहे। सो शयुनि खे सम्झणु, उहो अदब हुजे, ॿोली हुजे, धरती हुजे या पंहिंजो प्रोफेशन हुजे, जॾहिं सम्झी करे माण्हू उन ते पंहिंजी वाबस्तगी करे थो न, त पोइ उहो माण्हू महान बणिजी वेंदो आहे। पंहिंजे पेशे जे लिहाज़ खां समी बिलाली ऐं ॿियनि दोस्तनि खे काफ़ी ॿुधायो आहे त साईं मञियल एग्रीकल्चर जो माहिर हो। दोस्तनि जे हवाले सां साईं ज़फ़र अलवी साहब काफ़ी वाक़िया ॿुधाया आहिनि उनजे
मोहब्बतुनि ऐं साथ जा ऐं दोस्तीअ जा। शहर जे हवाले सां हू शिकारपुर जो परस्तार थे। साईं अनवर फिकार साहब खां असां अञा घणो कुझु ॿुधंदासूं, छो त साईं जन सां वरी उन्हनि जी वेझिड़ाई आहे। मां बसि इहो ई अर्ज़ु कंदुसि त साईं निसार ज़िंदा आहे, ज़िंदा रहंदो असांजे मन में ऐं पंहिंजे फन में। आख़िर में ईअं चवंदुसि त हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, जीअं सिंध त सभु थी आहियां, सांगिन सां गॾु सालगिरह में विछड़ी वयसि त वरसी आहे। मथे स्टेज ते वेठल मुंहिंजा मुअसर शिकारपुरी अदबी हवाले सां, समाजी हवाले सां, हेठि पिंडाल में वेठल शहर जा सुठा साथियो, हमदर्द साथियो, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु मां मरहम लफ़्ज़ इस्तेमालु न कंदुसि छो जो मूंखे वधीक दुख बि रसे थो, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा मां ज़रूरु कंदुसि त हुनजे पोयरनि खेस खे यादि कनि था। कल्हो को ॾींहुं आहे त 21 साल गुज़री चुको आहे। मां अदबी हवाले सां पाण खे नथो शामिलु करणु चाहियां, न को एतिरी आहे बि। समाजी हवाले सां जेके ॻाल्हियूं आहिनि उहे त मूं वटि घणियूं आहिनि तमामु, छो त साईंअ सां जेको निसार साहिब सां मुंहिंजो इश्क़ हुयो, साईं अब्दुल कयूम मगी साहब शहीद, असांजी वाक़फ़ियत 1975 खां थी। उनखां वठी साईं जूं कचहरियूं साईं मूंखां कुझु साल, 4 खां 5 साल बि थी सघनि था, या मथे 6 साल मूंखां वॾो हो, ऐं शहीद कयूं मगी मूंखां वरी 4-5 साल नंढो। जॾहिं बि कचहरियूं थींदियूं हुयूं, मां थोरी ज़ाती हुन में थो अचां त कीअं असां हिक ॿिए सां पाण सां रिलेशनशिप हुई, असांजी केॾो कुर्ब हुयो, केॾो प्यार हो। ख़ैर वक़्त जी नज़ाकत हुई। मां 1979 में इलेक्शन BD में हारायो, 1983 में खटी आयुमि। अल्हम्दुलिल्लाह ज़ारा जी मां बोलाई आहे, हलो ठीकु आहे, चैयारे वारी चांहि जेकी आहे उहा अची वञे, ॻुड़ वारी। हिते राति जो असांजा 2-3 बि थी वञनि राति जे टाइम में। मौज़ू इहे कोम्परस वारा, ऐं मां थोरो उन्हनि सां ईअं एलर्जिक ज़िम्मेदार, तव्हां सां दोस्ती आहे, भावरी आहे, पर मूंखे तव्हां ॿधाईंदव किथे लॻी थो। ऐं थियो बि ईअं कुदरत जे हवाले सां हिकिड़ो सिंधी मुहाजिर जो जहिड़ो थियो। अब्दुल गनी वकील डबल ए गनी हाथीदर में रहंदो, बहरहाल डॉक्टर एमयू खान जे हॉस्पिटल रहियो, उनखे फिरदा फिरदा अची जॻहि ते जेको कुझु थियो, चाकू लॻी वियो, FIR में मां अची वियुसि, गुमरस्ते में अची वियासीं 3-4 ॼणा अची वियासीं। अब्दुल लतीफ़ अलॻि साल मरी वियो, उहो शुएब सुबरो साहब उहो मरियो, ऐं चोथों बि कोई हुयो, निमणो हुयो। असां चालान थी वियासीं, डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट रहंदो, उहो मुंहिंजे वाले साहिब त ज़ाहिर कोशिशि कंदो, उन कोशिशि कई, पर हुनजो जहिड़ो काका गुलशेर अहमद मगी, हुनजे वाले साहिब जो नालो हो अब्दुल कयूम मगी पीउ, उनखे घुराए इख़लाक़ जे हिन में मुंहिंजे पुट खे आख़िर तुंहिंजे पुट ॿुधायो जीअं सिंध वारा। हुन सां बाबा उहो पाण विया, न तुंहिंजे पुट ॿुधायो। बहरहाल केस हलियो, साल खनि हेॾो हुयो, असां बरी थी वियासीं। पोइ हिननि सां मां सफ़ा ॻाल्हाइणु छॾे ॾिनो। मां चयो बाबा बाबे जो जेकॾहिं इन्हनि जे कढ लॻंदे त मां तुंहिंजो ज़ामिन बि न कराईंदुसि। पोइ हीउ जेको आहे त वॼो हिक ॿिए सां हर राति असां 11 बजे इकठा हूंदा, हलो ठीकु आहे, वरी अची करे थियो। चवण जो मक़सदु हीउ आहे त साईं निसार अहमद जो हिकिड़ो वॾो देरीना किरदारु, ऐं हर ॻाल्हि में मसलत जो किरदारु अदा कयो। साईं हाणे छा थियणु घुरिजे, हाणे हीअं थियणु घुरिजे, जेकॾहिं हीअं कंदव त हीअं बि थी सघे थो। नेगेटिव पॉज़िटिव असां वटि सलाह वठंदा, छो जो असां नंढा न कयूं। बाहिमत बाकिरदार रिसर्च बाक़ाइदे पंहिंजे फील्ड में, जो एतिरे क़दुरु जो कॾहिं कॾहिं वॾड़े जो बाबा आहे टुकुर बेगारीअ ते, अच्छा ताईं बि आहिनि उते, बाबा आचर आहे, हलूं था उते वञी तॾहिं ते वञी फर्स्ट क्लास ॿ 3 खे चओ बाबा
वेड़ा वेड़ा खणी अचो साईं चांहि थोरो चाह सां वधीक पींदो वेठो त हिकिड़ी चांहि भली थधी थी वञे पर ढुक वरी भरजो उते वियो 2-3 कलाक कचहरी बचरी करे आख़िर में प्रोग्राम वधी वियो ॻाल्हियूं ॻाल्हियुनि में त शमन ॻाइणो जेको हुयो शमन पहिरियों त उहो फ़क़ीर जेको किने तलाउ ते वेठो आहे ऐं ॿियो जेको आहे त ॿियो बि हुयो कोई इन्हनि खां वरी आख़िर राग कराए छॾियो बाबा मथां चुड़ाल आहे जे तो अञा न जातो आके देश वासी जे तो अञा न जातो आके देश वासी तुझो जन्म अजायो तुझो जन्म अजायो तुझी मिटी अड़ासी जे तो अञा न जातो आके देश वासी आयो वयो सिकंदर सेवण अञा पिया आयो वयो सिकंदर सेवण अञा पिया आयो वयो सिकंदर सेवण अञा उतेया खीर थर खड़ो वींदा रहा विनासी तुझो जन्म अजायो तुझी मिटी अड़ासी जे तो अञा न जातो आके देश वासी हू शाम जो मयाणी ऐं सोन रंग पाणी हू शाम जो मयाणी ऐं सोन रंग पाणी तड़ते बचार दिया नड़ते बचार लासी जे तो अञा न जातो आके देश वासी जे विख खे तूं वधाई अजमाग दूर नाहे जे विख खे तूं वधाई अजमाग दूर नाहे जे विख खे तूं वधाई अजमाग दूर नाहे डूंगर डरी पयो साहस तधार सासी जे तो अञा न जातो आके देश वासी तुझो जन्म अजायो तुझो जन्म अजायो तुझी मिटी अड़ासी जे तो अञा न जातो आके दे
हक़ीक़त इन हाल जी जे ज़ाहिर करिया दरी लगे माट मिरुनि खे डूंगर पवन दरी वञनि मण भरी ओभर ओभरे की न थी। हींअर मां शिकारपुर पंचायत तारीख़ जे चेयरमैन हाफ़िज़ मसूद नूरानी साहब खे चवंदुसि त डाइस ते अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि में हाफ़िज़ मसूद नूरानी। नहमदुहु व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुझा मोहतरम मोहतशिम मुअस्सिस स्टेज ते वेठल नज़रों के सामने सब मुझो महबूब शख्सियत अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। साईं इरशाद हकड़ो साहिब जन जी शख्सियत निसार अहमद हकड़ो निसार अली हकड़ो साहिब जन जी शख्सियत उन्हनि जो किरदार उन्हनि जूं इल्मी अदबी ख़िदमतूं क़ौमी ख़िदमतूं उन्हनि जे ज़िंदगी जे हर पहलू ते मुझे मोहतरम मियाँ ज़फ़र अलवी साहिब जन मुझा उस्ताद मुझा साईं अनवर अली सुमरो साहिब जन मुझा महबूब कालम नवीस हमीद चांडियो साहिब समीर बिलाली साहिब जन तक़रीबन सभिनी दोस्तनि उन्हनि जे ज़िंदगी जे हर पहलू ते ॻाल्हायो आहे। हाणे अगरि उन्हनि ते ॿीहर ॻाल्हाइजे त इहो वर्जा थींदो ऐं मां मुख़्तसिर लफ़्ज़नि में पंहिंजी जॻह वठंदुसि त ही उहे किरदार हूंदा आहिनि ही उहे अज़ीम शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जेकी पंहिंजे इल्मी अदबी पोढ़े जे करे जेकी पंहिंजे किरदार जे करे जेकी पंहिंजे क़ौम जे ख़िदमतुनि जे करे ही दुनिया छॾे करे मरी करे पोइ बि न मरंदा पोइ बि असां तव्हांजे विच में जीअरा हूंदा। अॼु 24 साल गुज़री 21 साल गुज़री विया। 31 जनवरी 2004 ते साईं निसार हकड़ो साहिब जन जी वफ़ात थी आहे पर उहे अॼु बि असां तव्हांजे विच में मौजूद आहिनि। अॼु बि असां तव्हांजे ज़हननि में असां तव्हांजे ॻाल्हियुनि में असां तव्हांजे किताबनि में असां तव्हांजे ज़बाननि ते उन्हनि जो ज़िक्र मौजूद आहे जो उन्हनि पंहिंजो किरदार अहिड़ो अदा कयो उन्हनि क़ौम जी ख़िदमत अहिड़े अंदाज़ सां कई जो उहे सदियूं गुज़रण जे बावजूद बि हिन मुआशिरे में हिन माण्हुनि में हिन ज़मीन ते ज़िंदा रहंदा। जीअं भाउ समी बिलाली चयो त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजो जेको नओं नस्ल आहे असांजो जेको नौजवान नस्ल आहे उन्हनि खे बि इन्हनि जे किरदार इन्हनि जे शख़्सियतुनि ऐं ख़ुसूसन मौजूदा दौर में साईं अनवर फिकार हकड़ो साहब वेठो आहे साईं मंगी साहब वेठा आहिनि। इहे उहे किरदार आहिनि जिन मां असां सिखिया आहियूं ऐं असां सिखंदा आहियूं ऐं असांजे नए नस्ल खे बि ज़रूरत आहे इन्हनि मां सिखण जी ऐं गुज़ारिश ई आहे त उन्हनि जो जेको अदबी पोरियो आहे उन्हनि जो जेकी इल्मी पोरियो आहे उन खे वरी नई तरह सां पंहिंजो शाया कराए ऐं नौजवान नस्ल ताईं पहुचाए वञे जीअं उहे बि उन्हनि खां वाक़ुफ़ थियनि। वॾी महिरबानी मेहरबानी से प्रोफेसर राजा डार हकड़ो के गुजारिश कंदुसि त डाइस ते अचो पंहिंजे ख़्याल जो इज़ार कयो। मेहरबानी साईं। स्टेज ते वेठल मुंहिंजा उस्ताद साईं प्रोफेसर डॉक्टर अनवर फिकार हकड़ो साहब मुमताज़ मंगी साहब ऐं हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कंदड़ नसीम बुखारी साहब ऐं हाल में वेठल मुंहिंजा शिकारपुर वासियो हक़ मौजूद दात वॾी शइ न आहे
दात वॾी शइ नाहे, सच वॾी शइ आहे। जो सच मच मचाए सो मच वॾी शइ आहे। तव्हां सभिनी साथियुनि जी वॾी महिरबानी जो असांजे वालिद जी सार लहंदे हिन प्रोग्राम में शरीक थिया ऐं नसीम बुखारी साहब जी वॾी महिरबानी आहे जो साईं हिन कंटिन्यूटी खे बरक़रार रखियो आहे। असां हिन सिलसिले जी शुरूआत 3 साल पहिरियों कई हुईसीं ऐं 2023 में उहा वरसी थी। उन खां पोइ मथे साल काफ़ी माण्हुनि खे हिन ॻाल्हि जी आगाही कोन्हे त अॼोके ॾींहं ते ई मुंहिंजी हिकिड़ी मेजर सर्जरी जे सिलसिले मां एडमिट थियो त उन करे इहो प्रोग्राम न करे सघियासीं ऐं हिन साल वरी हाज़िर आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला फ्यूचर में इहो सिलसिलो असां बरक़रार रखंदासीं। के माण्हू शख़्स थियनि था, के शख़्सियतूं थियनि था, ॿिन्ही लफ़्ज़नि में वॾो फ़र्क़ु थिए थो। तव्हां सभिनी मुक़रर जी ॻाल्हियुनि में ॿुधो त असांजो वालिद साहब सिर्फ़ु हिकु शख़्स न हो, हिकु शख़्सियत हुई ऐं शख़्सियतुनि जा केतिरा ई पहलू थियनि था। उनजे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ राय रखनि था। मां उनजे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे समराइज़ कयां पियो ऐं कुझु तहक़ीक़ी मवाद बि गॾु कयां पियो जेको हिननि निशस्तुनि जे ज़रिए मूंखे मिले पियो। उन में तव्हांखे वॻा ॻाल्हियूं मां ॿुधाईंदो रहां जेके माना ख़ासि तौर ते सभिनी खे मयार हिकिड़ी रहंदी। साईं हिकु घटि कजो त ईअं छो न पयूं मुसलसिल वरसियूं मल्हाइजनि ऐं एॾे अरसे खां पोइ छो त हुन में तव्हां हींअर GSN माल जे रिप्रेज़ेंटेटिव्स साईं इमरान मंगी साहब ऐं असद सुमरो साहब जी स्टेटमेंट पाण ॿुधी। इहो बाबा जो जेको क़ौमी तहरीक तरफ़ कमु हुयो उनजी रिस्पॉन्स जेको पाण क़बूल था कनि। 2 साल पहिरियों जॾहिं हिन वरसी जी शुरूआत थी त सिंध अदबी संगत जो उन वक़्तु सेक्रेटरी डॉक्टर सुमरो साहब उन हिते ई अनाउंस कयो त साईं नेक्स्ट ईयर खां असां हिनखे कंटिन्यू कंदासीं ऐं मां उन्हनि खे चयो त साईं असांजी सपोर्ट कोन्हे। उन्हनि कंटिन्यू न कयो। इहो हुयो बाबा जे अदबी पहलू ते सिंधी अदबी संगत जो रिस्पॉन्स। हाणे ही जेको शिकारपुर अदबी ऐं समाजी फोरम आहे इन्हनि दोस्तनि असांखे शिकारपुर जे तरफ़ां राब्तो कयो। असां उनखे मुकमिल तौर ते सपोर्ट कयूं था ऐं चऊं था त तव्हां प्रोग्राम कयो, असां सपोर्ट कंदासीं, कोशिशि कोन्हे। बाबा साईं जो पेशो हुयो ज़राअत सां लॻा पियो। ठीकु, उहो रोज़गार हू पाण मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो नंढो ॿुधाईंदो हलां त जीअं तव्हांखे क्लियर थींदो हले। असां नंढा ॿार जेॾी महिल ॾिसंदा आहियूं त स्टेट जे ख़िलाफ़ थींदड़ झंडे में असांजो पीउ बीठो हुजे त असांखे पंहिंजो बि माना ख़तरो महसूसु थींदो आहे यार इहो छा था कयो बाबा साईं। त मूं हुन खां पुछियो बाबा ही जो तव्हां सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि था कयो ही तमामु आम सबक़ आहे ख़ासि तौर ते नौजवान जेके वेठा आहिनि उन्हनि जे लाइ त ऐं सरकारी नौकरी बि कयो था इहो कीअं ऐं कंफ्यूजन आहे न हिकिड़ो। अच्छा हू मूंखे एप्रिशिएट कंदो अहिड़ा क्रिएटिव सवालनि ते पोइ हुन मूंखे सम्झायो जेका मां ॻाल्हि तव्हांखे पेश कयां त बाबा इहो मुंहिंजो पेशो आहे। सुभाणे मूंखे इहो न रहंदो मां मज़दूरी करे बि तव्हांजी सार संभाल तव्हांजी खाद खुराक जो बंदोबस्तु कंदो ऐं ही मुंहिंजो कमु क़ौमी आहे ऐं मां इहो क़ौमी कमु थो कयां। तो इन में इहा ॻाल्हि क्लियर आहे पर तव्हां मां एतिरो क़ाबिल आहियां त ही मूंखे लाहे नथा सघो ऐं इहो मूंखे लेसन मिलियो त माना क़ाबिल माण्हूअ खे लाहिणो ॾाढो ॾुखियो आहे त मूं पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजी क़ाबिलियत ते ज़ोर ॾिनो। ॿी ॻाल्हि
ही जेको किताब तव्हां ॾिसो था ऐं मुख़्तलिफ़ हिन किताब जे बारे में मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवाल आहे त आख़िर इहो ई किताब हिन छो ट्रांसलेट कयो? हज़ारे किताब त ॾखण एशिया जंहिंखे असां इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश जे नाले सां ॼाणियूं था, इन ते मुख़्तलिफ़ किताब लिखियल आहिनि, पर हिकु सर्वे मुताबिक़ ही जेको सहाफ़ी आहिनि लेडी कॉलिन ऐं हिन जो पार्टनर, इन्हनि फैक्ट गॾु कया। फैक्ट मतिलबु हक़ीक़त जेका सभिनी अंग अखर गॾु करे उन्हनि खे हिकिड़े नावल जो रूप ॾिनो ऐं नावल जो रूप ॾेई करे उन्हनि इहो डॉक्यूमेंट तयारु कयो जंहिंते ॾाढी महिनत थियली, जंहिंमें लॻभॻि 50 खां मथे त सिर्फ़ु हुननि लॉर्ड माउंट बेटन जा इंटरव्यूज़ कया, 50 इंटरव्यू खां मथे ताईं इंटरव्यू तव्हां सम्झो था उहा डेटा गॾु करणु माना साफ़ वॾो कमु कयो। उहो असांखे पंहिंजी ॿोलीअ में मुहैया करे ॾिनो। उहो अधु थियो हुयो ऐं अधु जेको आहे त उहो कंप्लीट थियो आहे, प्रेस में आहे। उनजी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेॾी महिल ही पार्टीशन थी वई, ॿई यूनिट्स अलॻि थी विया, त हिते त जेका सियासी मूवमेंट हुई उहा हले पई, पर हुन तरफ़ जेका आहे उहा डॉक्यूमेंट थी वई। साईं 2 हफ़्तनि खां पोइ माना जवाहरलाल नेहरू ऐं वल्लभ भाई पटेल मामला संभाले न पिया सघनि ऐं माउंट बेटन खे चयो त तव्हां अची करे वांग संभालियो, ऐं हू जेको शिमला जे रेस्ट हाउस में रहंदो उतां आयो ऐं हुननि खे अची सिर्फ़ु एतिरो चए त इहो नेहरू ऐं पटेल था मूंखे चवनि, त हुननि हुनखे चयो त साईं असांखे ख़बर आहे त आज़ादी कीअं वठी, इख़लाक़, किरदार, इल्म, अमल ऐं न को खौफ न का लालच। ये 6 फैक्टर साईं जीएम सेज असांखे ॿुधायो। इन्हनि 6 फैक्टरनि जी रोशनीअ में तव्हां ॾिसो त साईं निसारनि खे पूरो लॻे थो। ॿी ॻाल्हि त के शख़्सियतूं सिर्फ़ु पार्टियुनि ताईं महदूद न आहिनि हूंदियूं। असांजे पीउ खे कंहिं पार्टीअ जी मेंबरशिप जी ज़रूरत कोन्हे, उहे हुन खां मथां थी वेंदा आहिनि। जीअं शहीद कयूं मगे खे का बि पार्टी सिर्फ़ु हुन नथी करे, सभिनी जो आहे। असां बुनियादी तौर सभु सिंधी आहियूं, सभु सिंधी आहियूं, कहिड़ी बि जमात वञो सिंधी आहियूं। असांजूं रिवायतूं, असांजूं पंहिंजी सकाफ़त आहे ऐं असां हुनखे जीअरो रखंदा आहियूं। अॼु बि उहे जेके बि सिंधी असां समेत उन्हनि रिवायतुनि खे पाणी ॾियनि था, माना उहे सिंधियत खे पाणी ॾियनि था। सिंध ज़िंदा आहे त असां ज़िंदा आहियूं। बाक़ी अचे थी समाजी मामलनि जी ॻाल्हि, त उन में जेतिरियूं बि हिते पीर वासिल शाह एसोसिएशन ठही, सिटीज़न वेलफेयर एसोसिएशन ठही, हकड़ा हमदर्द जमात एसोसिएशन ठही, ऐं जेके बि समाजी हुयूं उन्हनि में बाबा साईं उन्हनि खे इनकरेज कंदो, उन्हनि खे ॿुधाईंदो त इहो कमु कीअं कजे। ऐं ख़ासि ॻाल्हि जेका हिते ॾिठी वई, जेका मूंखे पंहिंजे महदूद ज़हन मुताबिक़ महसूसु थिए, मायूसी। उनते मूंखे, मां नंढो हुयुसि, हिकिड़ो कारकुन आयो बाबा वटि ऐं चयईं मूंखे तव्हां सां अकेलाई में ॻाल्हाइणो आहे। सो बाबा चयो ठीकु आहे, हलूं था, उतां ते वेठा। हुन साईं हे मसइलो आहे, ही मसइलो आहे, ही मसइलो आहे। बाबा ने चयो बाबा मायूस न थी, मायूसी कुफर आहे। तूं नोट कर, हे मसइलो आहे, मसइले जो हल हूंदो, हल कर ऐं अॻिते वध। बाक़ी हुन में फासी बि रहंदे, सिर्फ़ु कंप्लेंट्स कंदे, हे हीअं थो थिए, हे हीअं थो थिए, हे हीअं थो थिए, त इहो कमु अॻिते न वधंदो। मसइले खे सम्झो, मसइले खे हल कयो। इहे कचहरियूं अहिड़ा जेके साईं वाल साहब असांजो नाले खणण में ई थोरो थिए थो उन करे माज़रत, त उहो मुसबित पॉज़िटिव थिंकिंग वारो इंसानु हो, जंहिं ते कोई बि पंहिंजे गवर्नमेंट जो एम्प्लॉई नथो चई सघे त उहो डिसऑनेस्ट हो। उन ईमानदारीअ जी या
हद हुई। न त असां ॾिसूं था अॼु बि काफ़ी माण्हू आहिनि ऐं जेको आहे उन मां काफ़ी कुझु कमाए था सघनि, पर असांजी प्रॉपर्टी कोन्हे। अॼु आई एम द प्रोडक्ट which have been produced by साईं निसार। मां जंहिं स्टेज ते बीठो आहियां मूंखे प्रोड्यूस कयो आहे, हुन मैनेज कयो आहे, ठाहियो आहे तव्हांजे साम्हूं हिकु मिसाल पेश करण जे लाइ। त जेकॾहिं तव्हां पंहिंजे नौजवान खे सही वक़्तु ॾियो, टाइम ॾियो, ग़लति सही जी सम्झ ॾियो ऐं पढ़ायो त उहो टॉप ते पहुची सघे थो। मां हुनजो मिसाल आहे इन्हनि सरकारी इदारनि मां पढ़ियो आहियां ऐं बाबा साईं जी शुरूआत 23 सालनि जी एज में हुन पहिरीं जॉब कई ऐं BPS 19 स्केल में हुनजी रिटायरमेंट थी 2003 में। ऐं मां हुनजो फर्ज़ंद आहियां। मां हिन वक़्तु प्रोफेसर आहियां सिंध जे वॾे तालीम इदारे में BPS 21 में ऐं मुंहिंजी एज 43 आहे। त जेकॾहिं असां सिंधी हर शोबे में ईअं महिनत कयूं, ईअं वधूं त असां पहुची सघूं था। असां उन्हनि जायुनि ते पहुची सघूं था जिते पॉलिसी ठहे थी। पॉलिसी 17 स्केल ते 16 स्केल ते नथी ठहे। पॉलिसीज़ जेके ठहनि थियूं उहे 19, 20, 21 ते ठहनि। असां उते पहुचूं, असां उते ॿुधायूं। उहो पुराणो वक़्तु हुयो, असां मञूं था ॻाल्हि, राजोणी तौर वेठो वेंदो ऐं वेंदो। हाणे इदारनि में असांजी ज़रूरत आहे ऐं इदारनि में पहुचण लाइ सही तरीक़ेकार ते हलण जी ज़रूरत आहे। असां हुन में छो नथा वञी सघूं? असां उते पहुची पंहिंजी ॻाल्हि रखी सघूं था, असां उते पंहिंजी ॻाल्हि चिटे नमूने सां रखी सघूं था ऐं असां सभिनी खे रखणु घुरिजे। ही शख़्सियतुनि ते ॻाल्हाइण जे लाइ असां ही कॉर्नर गॾिजाणियूं, ही जलसा, ही सेमिनार्स इन करे मुनक़द कंदा आहियूं त जीअं इल्मु ट्रांसफर थिए हेठी सतह ते ऐं उहो अॻिते वधे। इहो असांजे वॾे जो कमु हुयो, इहो असांजो कमु आहे त असां हुनखे वधायूं। उन करे मायूसी कुफुर आहे। असां अॻिते वधूं पिया ऐं तव्हां सां गॾिजी वधूं पिया ऐं तव्हांखे बि असांजी इहा गुज़ारिश आहे त इल्म खे आम कयो। ख़ासि तौर ते मां हिते पोइ 3-4 सालनि खां मुसलसिल अचां पियो ऐं 3-4 शयूं जेके मूं नौजवान में ॾिठियूं उन्हनि ते जेके बि तव्हांजा फोरम्स आहिनि नसीम साहब ऐं जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि ते एक्शन कयो। हिकु ड्रग नौजवाननि खे जेका ड्रग मुहैया थी कई वञे उन ते सभु सियासतदान हुजनि, इहे सभु उन ते एक्शन। नौजवान नस्ल तबाह त माना असां पाण उन शिकार रहिया आहियूं पर असां सेफ थी वियासीं। नंबर 2 सही तालीम। तव्हां अदबी ऐं समाजी फोरम्स ते जेकॾहिं के नंढा लेक्चर्स रखो इदारनि जे अंदरि, स्कूल्स कॉलेजिस जे अंदरि, तव्हां उन्हनि खे चयो इन्विटेशन। कल्ह चाचा अंदरि खे मूं इहा ॻाल्हि कई त नसीम साहब अचे त मां हुनखे चवंदुमि त तव्हां हुनखे आगाही ॾिजो बाबा पढ़ाई में थोरो अॻिते वधो। असां वटि इहो ई हथियार, ॿियो कोई कोन्हे। असां वॾा माण्हू कोन आहियूं, मिसकिन माण्हू आहियूं सभु। वॾनि माण्हुनि खे ज़रूरत कोन्हे तव्हांजे लाइ सोचण जी। असां वटि इहो ई रस्तो आहे जंहिंजे रस्ते असां वधी सघूं था ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं उमेद त काफ़ी ॼाण मूं तव्हांखे ॾिनी हूंदी ऐं जेकॾहिं का ग़लती थी हुजे त मां माज़रत खां वॾी महिरबानी सां। थैंक यू। इजारात फुटी ऐं बात फुटी इंसान अज़ल खां आजो आहे। के गुलाम सुठा के वीदा सुठी इंसान अजल खां आज़ो आहे। को ड्रोई के ॾो ड्रो करे ज़ंजीर विझे गुल भरे थी कड़ियूं कड़ियूं सभु वीदा टुटे इंसान अज़ल खां आजो आहे। इजारात फुटी ऐं बात फुटी इंसान अज़ल खां आजो आहे। हींअर मां मुमताज़ मंगी साहब खे गुज़ारिश कंदुसि त डाइस ते अचणो पंहिंजे ख़्याल जो था। मुमताज़ मंगी साहब। इंतहाई काबिल एहतराम साईं अनवर फ़िकार साहब, प्यारा ताहिर साईं अरवी साहब, ऐं सभु साथी जेके मीटिंग में शरीक आहियो। कंहिं शख़्सियत ते कंहिं फ़र्द ते ॻाल्हाइण जे लाइ, उनजे किरदार खे सम्झण जे लाइ
हिकिड़ो बुनियादी असूल दुनिया जे अंदरि तय थियल आहे, नेशन आहे, उहा कहिड़ी आहे? समाज सां ऐं तबक़ाती डेफिनेशन में फ़र्क़ु ही आहे त अक्सरियती माण्हुनि जे मुस्तक़बिल खे साम्हूं रखी करे पंहिंजियूं सलाहियतूं उन्हनि जे लाइ वक़्फ़ करे ऐं जदोजहद करे। तंहिं करे हिकिड़ो सियासी कारकुन जेको फ़लसफ़े जो ॼाणू न हुजे उहो बि अज़ीम इंसान थी सघे थो पियो, ऐं हिकिड़ो फ़लसफ़ी जेको तमामु वॾो फ़लसफ़ो ॼाणींदो हुजे उहो बि आम वॾो माण्हू थी सघे थो, पर अज़ीम इंसान नथो थी सघे। छो त उन कशवटीअ ते जेसिताईं नथो लहे तेसिताईं अज़ीम इंसान न आहे। इहो जेसिताईं असां पंहिंजे दिमाग़ में ठीकु तरह सां न विहारींदासीं त असां वॾे ऐं अज़ीम माण्हू जे विच में फ़र्क़ु न करे सघंदासीं। सोनारे वटि कसवटी हूंदी आहे, जॾहिं का सोन जी मां शइ हुन वटि खणी वेंदा आहियूं त हू उन कसवटी ते लॻाईंदो आहे, पोइ हू ॿुधाईंदो आहे त हीउ सोन आहे या न। अहिड़ी तरह सां असांजे शौर जा मयार उन कसवटी ते खे जेसिताईं तय नथा कनि, उनखे परखनि नथा, तेसिताईं असां उन्हनि माण्हुनि जो इहो तयन नथा करे सघूं त असां हिनखे लेवल कहिड़ी ते रखूं। इलाही सारा वॾा असां वटि आलिम थी गुज़रिया आहिनि, वॾा उस्ताद थी गुज़रिया आहिनि, बहितरीन, पर उहे अज़ीम इंसान न हुया, क़ाबिल एहतराम आहिनि, उनजो एहतराम कबो, पर अज़मत जी जेका लेवल आहे, जेको मयार आहे, उन ते उन था हलनि, छो त हू समाज जे लाइ न आहे। साईं निसार मां वधीक मुंहिंजो वक़्तु नथो वठां, साईं निसार सां मुंहिंजी ज़िंदगीअ जो तमामु वॾो अरसो गुज़रियो। ॾाहिर नौजवान हो, नंढो हुयो, ऐं असांजे विच में तलख़ बहस थींदा हुया, तमामु घणा बहस थींदा हुया। कॾहिं कॾहिं त नाराज़ थी करे साईं उथी हलियो वेंदो, ऐं कॾहिं कॾहिं मां नाराज़ थी करे उथी हलियो ईंदो। इहे तलख़ियूं असांजी तरह पैदा थियूं जॾहिं मां GSN बहाल जे अंदरि इख़्तिलाफ़ रखी करे उन खां अलॻि थियो हुई, ऐं मां कम्युनिस्ट पार्टी जॉइन कई। पोइ मार्क्सिज़म ऐं नेशनलिज़म जो जेको बहस हुयो, उन वक़्तु जेको आइडियोलॉजिकली बहस घणो हुयो, कुझु दोस्त हिते ॻाल्हि करे विया, उन में घणी शिकताण थी वेंदी। हिकिड़ो अलमियो इहो हुयो त पूरी तरह सां मां बि मार्क्सिज़म न पढ़ियो हुयो, ऐं मां उनजी जेका तशरीह कंदुमि उहा अधूरी कंदुमि, अणपूरी कंदुमि। तंहिं करे तदाद पैदा थींदा हुया। साईं काफ़ी पढ़ियल लिखियल हुयो, पर साईं मार्क्सिज़म जी तरफ़ घटि हुयो। असां जॾहिं कंहिं शख़्सियत जे एहतराम में ॻाल्हाईंदा आहियूं त असां हिकिड़ी बुनियादी असूल खे साम्हूं रखूं, उहो ही त हू जीअं हुयो, जेतिरो हुयो उनखे ओतिरो बहस कजे। किथे ईअं न थिए त हिकिड़ो माण्हू तमामु वॾो नक़ाद न हुजे, शाइर त हुजे, कहाणीकार त हुजे, पर नक़ाद न हुजे, ऐं उनजे विछोड़े खां पोइ मां उनजी तमामु वॾो अज़ीम नक़ाद हुई। त इहा अणसिधी तरह सां मां हुनजी साराह नथो कयां, पर अणसिधी तरह सां मां उनजे ज़िंदगीअ जो अहिड़ो पहलू थो रखी वञा हुन सां जुड़े थो वञे जेको हू हुयो ई कोन। ऐं उहो नौजवान जॾहिं हुनखे पढ़ंदो, जॾहिं ॿियो माण्हू हुनखे पढ़ंदो ऐं सम्झंदो, तॾहिं उहो चवंदो यार हू त निकात हुयो ई न, या त मुमताज़ कूड़ो ॻाल्हायो, या मुमताज़ खे ग़लति कंहिं ॿुधायो हुयो। तंहिं करे ईमानदारी ऐं ऑनेस्टी जॾहिं असांजे असूलनि में शामिल हूंदी त असां पंहिंजे मुहसिननि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे साथियुनि खे उन बुनियादनि ते पेश कंदासीं त हीउ हेतिरो हुयो। ऐं असांखे ख़बर आहे न त दुनिया जो हर अज़ीम इंसान चवंदो आहे त आलिम उहो आहे
जंहिंखे जेतिरो अचे थो चए त हा ही मूंखे अचे थो, ऐं जेको हुनखे नथो अचे चए दादा ही मूंखे नथो अचे। जाहिल ज़िद्दी हूंदो आहे, अनापरस्त हूंदो आहे, आलिम अनापरस्त न आहे। आलिम मासूम थींदा आहिनि, शरीफ़ थींदा आहिनि तमामु। हिते जेके दोस्त जिन आलमनि सां मिलिया हूंदा, साईं GMC सां मिलण जो मूंखे चङा ख़ासा मौक़ा मिलिया, त साईं कीअं हूंदो, तव्हां वेठा हूंदो ईअं महसूसु थींदो त मां के सूफ़ी संत दरवेश सां वेठो, या मां फ़क़ीर सां वेठो। तव्हां वेंदो, पहिरियों तव्हां कुझु ख़िलाफ़त पुछा करे पहिरियों चवंदो इन लाइ मानी खणी अचो, ईअं न चवंदो तव्हां मानी खाओ। इहो असूल में शामिल हो GMC तो। पोइ जेको खाई आयो हूंदो, जंहिंखे ज़रूरत न हूंदी चवंदुसि मां खाई आयो, और अची तो अहिड़े त पोइ खाई छो आहे मानी, अॻिते ईअं न कंदो। सख़्तु इख़्तिलाफ़ रखंदुसि माण्हू, मूं ते चवंदुसि तूं गहरे वांगुरु काफ़र आहीं, की छा लॻियो अथई। पहिरियों मां वरी दावा सां थो चवां, अक़ीदत ऐं जज़्बात में नथो चवां, जेको मां पढ़ियो आहे उन जे बुनियाद में। थी सघे थो का शइ रहिजी वई हुजे, पर जेतिरी मां बरसग़ीर जी तारीख़ पढ़ी ऐं सम्झी आहे, उन में मां इहा पूरी दावा त पहिरियों सियासतदान साईं GM सैयद आहे, जंहिं सेक्युलर तालीम पंहिंजे माण्हुनि खे ॾिनी, ऐं पहिरियों दानेश्वर आहे GM सैयद हिन सब कॉन्टिनेंट जो सॼे जो, जंहिं तसौफ़ खे, सूफ़ियत खे सेक्युलर बुनियादुनि ते पेश कयो। त सूफ़ियत रुगो मज़हबी ऐं अक़ीदती रुझान नाहे। यानी तव्हां दोस्तनि ॾिठो हूंदो साईं GM जो पैगाम लतीफ़ जिन पढ़ियो हूंदो, त हुन इहो ॿुधायो, या जीअं ॾिठो आहे मूं जेको आख़िर में जेको बाब लिखे थो, चए थो त जीअं मां सम्झो आहे सूफ़ियत खे उहो ई आहे। साईं अनवर फ़िगर खे गुज़ारिश आहे टाइस ते अचण पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो। क़ाबिल सद एहतराम साईं मियां ज़फ़र अली अलवी साहब, मुंहिंजो मोहसिन मुमताज़ मगी साहब, राजा ॾाहर, साईं नसीर बुखारी, परवेज़ अबड़ो साहब, हेठि वेठल सभई मान वारियूं हस्तियूं, GSC मूंखे अॼु हिन महफ़िल में जेको एज़ाज़ बख़्शो हुयो सचमुच तमामु जे लाइक़ु हुयो। ऐं साईं निसार हकड़ो साहब को इदारनि जो मेड़ हो ऐं फ़िक्र हो, जंहिं निहायती तदब्बुर सां पंहिंजो इज़हार बि कयो, ऐं जेॾो हू पढ़ियो, जेॾो हुन मुशाहिदो हासिल कयो, पंहिंजो पाण खे विञाए जेतिरो साईं निसार साहब पातो, उन जो नतीजो अॼु हुनजे औलाद जी सूरत में नज़र अचे थो। तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके मां सोचूं त हिन ॻाल्हि ते ॻाल्हाइजे या हिन ॻाल्हि ते ॻाल्हाइजे। कंहिं नजातो न पातो त छा फ़र्द हो, कंहिं नजातो न पातो त छा फ़र्द हो, हू हज़ारनि में हिकिड़ो फ़क़ति मर्द हो। साईं निसार जी हिकिड़ो हुनजी शख़्सियत जा घणा पहलू, अब उहे सभई पहलू तॾहिं निखरंदा विया, निर्वाह थींदा विया, ज़ाहिर थींदा विया, जॾहिं हुन तमामु घणो कुझु हासिल कयो ऐं शायदि न एतिरो इज़हार न कयो जेतिरो कुझु हुन जे अंदर में मौजूदु। मूंखे
संदसि सोबत में विरह गुज़रिया। मूंसां हुनजो सुबंध, हुनजो मूंसां सुबंध मां सम्झां थो त हिन महफ़िल में शायदि 10 खां वधीक ॿियो को नथो थी सघे। मुंहिंजो इहो ज़मानो निहायती मसरूफ़ियत वारो ज़मानो रहियो ऐं ज़िंदगीअ में जेके लाह चाढ़ आया उन्हनि में मूंखे मायूसी में कढण वारो साईं निसार हिकिड़ो। जॾहिं बि अचे कॾहिं नौकरीअ खां, कॾहिं टंडे जाम खां या कॾहिं हितां, त असांजी बैठक इहो हज़ारीगढ़ वारो होटल ऐं ऊन्हारा काड़ा हुजनि, वेठा हुजूं, देरि थी वञे, पाणी थधो न मिले त चइबो आहे कैफ़े करबला ते वेठा आहियूं, पोइ जेको बि हाल थींदो उहो भोगणो पवंदो असांखे। ऐं इन लाइ ख़बर न आहे त केतिरो केतिरो टाइम गुज़री वेंदो हो। ख़लील बुरानी साहिब जॾहिं निसार चङो असांजे दोस्तनि जो जेको हल्को हूंदो हो हिते मौजूदु हूंदो हो ऐं साईं निसार साहिब असां सां गॾु हूंदो हो। अक्सर करे ईअं बि थींदो हो त ॿिया सभु दोस्त जेकॾहिं टिड़ी पखड़ी वेंदा हुआ त अवाण जे पधर ते मां ऐं साईं निसार वेठा हूंदा हुआसीं। पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो त साईंअ खे जेकॾहिं निंड वठी वेंदी त मां उथी घर हली वेंदुसि, पोइ ख़बर न पवंदी त कहिड़ी महिल उथी वियो। ऐं हुनजी शख़्सियत जा जेके नुमाया पहलू हुआ उन्हनि में जीअं साईं मुमताज़ साहिब बि चयो त हुनजो रबर वारो पहलू जेको हो त तमामु घणो नुमायो ऐं हू सेखारींदो नौजवाननि सां, नए नस्ल सां, पाण खां नंढनि सां, ॿारनि सां बि हू वेठो हूंदो हो ऐं उन्हनि खे सेखारण जे ख़्याल खां, उन्हनि खे कुझु ॿुधाइण जे ख़्याल खां साईं निसार साहिबु एॾो मुतवजो रहंदो हो ऐं एॾी पंहिंजी जवाबदारी महसूसु कंदो हो जो शायदि घटि माण्हू सम्झो हुजे त साईं निसार साहिब जो हीउ पहलू बि को एॾो रिच पहलू आहे। ऐं केतिरा ग़रीब शागिर्द जेके तइलीमी इदारनि में पढ़ंदा हुआ, होशियार हूंदा हुआ, पर पढ़ाईअ जो ख़र्चो बर्दाश्त न करे सघंदा त साईं निसार साहिब उन्हनि जो सपोर्टर हो ऐं कंहिंखे बि ख़बर न पवंदी त साईं निसार साहिब को हिन अमल में बि इन्वॉल्व आहे। ऐं ॿियो माण्हू जेको मूं हिते ॾिठो जेको ईअं सपोर्ट कंदो हो साईं नूरुद्दीन सरकी। साईं सरकी साहिब जॾहिं अक्सर करे ईंदा हुआ त राति साईं निसार ऐं निसार चने जे उताक ते असांजा बस मुबाहिसा थींदा हुआ ऐं साईं सरकी साहिब बाबा खे छेड़ींदो हो, ख़ासि तौर ते शेख अयाल जे फ़िक्र जे लिहाज़ खां या उनजे शाइरी जे लिहाज़ खां। पोइ ॿ टे बजी वेंदा हुआ त बस मुबाहिसो करे असां ईंदा हुआसीं। वरी सरकी साहिब चवंदो निसार करे छॾे पोइ तूं वञ मुंहिंजो हाज़िर साईं। ऐं साईं निसार जॾहिं दुनिया छॾे वियो त वरी पोइ असांजो इहो आचर जो ॾींहुं ख़लील मोरियाणी जी ओताक हूंदी जो साईं कराचीअ खां ईंदो, असांजी हिते कचहरी थींदी ऐं साईं सरकी साहिब वरी पोइ शाम जो वेंदो, सुबुह जो फ्लाइट में ईंदो ऐं कचहरियूं थींदियूं, शाम जो हलियो वेंदो। मां जॾहिं PhD कंदो हुउसि तॾहिं सरकी साहिब एॾो महिरबानी हूंदो हो जो किताब मूंखे मोकिले ॾींदो हो ऐं मां कमकारियूं कढी वरी साईं सरकी साहिब खे किताब वापसि कंदो हुउसि। ऐं साईं निसार साहिब खे चवंदो बाबा जेके किताब खपनि उहे महिरबानी करे मूंखे ॿुधाए। साईं सरकी साहिब तोॾे मोकिले थो, तूं अयार वटि खणी अचे थो, पर मूं वटि बेज़ख़ीरो आहे, मथां चवंदो मूं वटि कुझु बि कोन्हे। मां चयो मूंखे सभु ख़बर आहे। ऐं उन ज़माने में जेका सूरत हाल हुई, समाजी सूरत हाल, सियासी सूरत हाल, उहा एॾी त अजीब ग़रीब हुई जो किताब जेकॾहिं कंहिं वटि हूंदो त काठ में पइजी वञे। ऐं साईं निसार साहिब मूंखे किताब पढ़ाइण जे लाइ फोटोकॉपी कराईंदो, शेख साहिब फिक्स वली खान वारो या उन खां अलावा सिंधूअ जी साझा। मां सम्झां थो त कंहिं इंडिया में छपियो, उन खां पोइ शायदि सिंध में पहुतो साईं वटि ऐं मूंखे फोटोकॉपी ॾिनई जे हीअ महिरबानी करे भई हे चैप्टर पढ़ो, वरी पोइ मां बि पढ़ी थो वठां, इन खां पोइ इहो मतिलबु ॿियनि दोस्तनि खे पढ़णो आहे। मतिलबु चवण जो इहो आहे त हिकिड़ो मुनज़्ज़िम इंसान हो, छड़ो ख़ुदि इंतिज़ामी न बल्कि ॼण हिकिड़ी समाज जे इंतिज़ाम जो मुनज़्ज़िम हो ऐं ॿारनि खां वठी वॾनि ताईं हिकिड़े फ़िक्र जे आबियारीअ में हुन जो तमामु घणो भाङो हो।
साईं निसार हिन शहर जी पैदावार ऐं हिन शहर जे तमामु वॾे फ़िक्र जो अहिड़ो परतवो हो जेको कॾहिं बि उली नथो सघे। ही सियासी शहर न हो, सियासी मैदान हो। मूं लास्ट टाइम कंहिं प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई त शिकारपुर सियासी मैदान हो जिते सियासतदान खेॾंदा ऐं सियासत खेॾी वेंदी हुई ऐं चङनि फलनि जा पाणी कछिजी वेंदा हुआ त केतिरे पाणी में काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं थियनि जेकर मां अॼु तव्हांखे सां कयां त तव्हां शायदि मूं ते एतबार न कयो, तव्हां मूंसां वड़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं। हाणे इहो वक़्तु टोटली मुंहिंजे रिसर्च जो वक़्तु हो ऐं मां PhD पे कंदो हुउसि। ईअं परे भॼंदो हुउसि त जीअं मूंखे टाइम मिले, छो त मूंखे पंहिंजी टीचिंग ही हू या ट्यूशन वग़ैरह मां वक़्तु बचाए मां पंहिंजी थीसिस ते कमु कंदो हुउसि। ऐं साईं निसार खे कॾहिं बि मूं ईअं न चवंदो वक़्तु, ॿियनि दोस्तनि खे चवंदो हुउसि त वक़्तु कोन्हे को, पर साईं निसार सां। ऐं जॾहिं मां जाम शोरे में वियुमि ऐं हॉस्टल में रहंदो हुउसि, साईं निसार मुंहिंजे कमरे जी चाबी हूंदी हुई ऐं पाण ठंडे जाम में हूंदो हो त जॾहिं बि ईंदो त कमरो खोले आराम, ॼण त सभिनि जो थकल हुजे ऐं साईं निंड। पोइ ॿ टे ॾींहं रहियो पियो। जेकॾहिं इत्फाक़ सां मानो हूंदुसि तॾहिं बि हुनखे सभु कुझु हुते मिलंदो हो ऐं मुंहिंजी लाइब्रेरी हूंदी हुई कमरे में, साईं पियो किताब पढ़ंदो हो। त पढ़णु, ॿुधणु ऐं सम्झाइणु, इख़्तिलाफ़ राय जो सभिनी खे हक़ ॾींदो, पाण बि उहो हक़ क़ाइमु रखंदो। केतिरनि दोस्तनि जे लाइ चवंदो त यार माइट माफ़ कजो, तव्हांजो फलाणो जेको दोस्त आहे त मुंहिंजी हिन सां न थींदी, या कंहिंजे लाइ चवंदो बाबा इहे तहक़ीक़ जा माण्हू न सूदो स्कॉलर्स आहिनि, महिरबानी करे वक़्तु न विञाए त बहितर। ऐं सियासी लिहाज़ खां साईं हमेशह पंहिंजो पाण खे कारकुन सम्झो। असां 85 में शिकारपुर सेमिनार कयोसीं ऐं उन सेमिनार में असां पाण जेको पटियोसीं डॉक्टर किशोर जे घर में वेही ऐं मैगज़ीन छपाईसीं। उन खां अलावा वॾो हिकिड़ो सेमिनार थियो डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में, जंहिंजी सदारत करणी हुई हमीदा खोड़ो साहिब। मुमताज़ साहिब खे यादि हूंदो, उन खां ॿिए ॾींहुं असांजो सेमिनार हुजे, राति जो जंग अख़बार में या ॿियनि अख़बारनि में हमीदा खोड़ो जी स्टेटमेंट ते छपी त जेकॾहिं सिंधु खे पंहिंजा हक़ ॾिना वेंदा त साईं GM सैयद सिंधु देश जे फ़िक्र तो दस्त बरदार। हाणे सुबुह सेमिनार आहे, हीअ स्टेटमेंट अची वई आहे, शहर भरी वियो, मुल्क भरी वियो, सभु दोस्त पिया चवनि त हाणे कीअं थींदो सेमिनार, यार अनवर जे तूं त ॿार आहे तोखे ख़बर। ऐं वाकई हुन वक़्तु मुंहिंजी उमिरि 23 साल हुई या मां सम्झां थो त 24 साल। बहरहाल मुंहिंजो सेमिनार थींदो, कहिड़ी बि सूरत में थींदो ऐं सेमिनार थियो। दोस्तनि अहबाबनि खे चयोसीं, साईं निसार में मुंहिंजी वॾी रहबरी कई, रहनुमाई कई त जेके असांजा नौजवान जीए सिंध वारा कावड़िया, उन्हनि खे मूं चयो बाबा हाणे महिरबानी आहे कयो तव्हां हुनजो ॾोह आहे या जेको बि कुझु आहे तव्हां हुनखे ॾोही सम्झो था, असां तव्हांखे क़बूल था कयूं। पर असांजो सेमिनार न फिटायो, असांजो हिस्ट्रीअ ते आहे, शिकारपुर जी हिस्ट्रीअ ते। ऐं पेपर्स जेके माण्हू लिखी था अचनि, महिनत था करे अचनि, उन्हनि खे महिरबानी करे थोरो क़दुर जी निगाह सां ॾिसो। चइबो तव्हां छा कंदव जेकॾहिं असां गोड़ कंदासीं, असां कुझु बि नथा करे सघूं, पर असां हथ ॿधी माफ़ी था वठी सघूं। तव्हां महिरबानी करे ईअं न कयो ऐं असां तव्हांखे हुन खां टाइम वठी ॾींदासीं ऐं मां अरेंज थो कयां कुर्सियूं रखाए कंहिं हाल में, उते तव्हां भली हुन सां सुवाल जवाब कयो। ऐं इहो असां अरेंज कयोसीं। त हालतूं अहिड़ियूं ख़तरनाक हूंदियूं हुन ज़माने में जो हिकिड़े शेख अयाज़ मुंहिंजे असांजे साईं खलील मोरियाणी साहिब या ॿियनि दोस्तनि अगल कयो त शेख अयाज़ साहिब असां ईद जो ॿियो ॾींहुं शिकारपुर में मल्हाइजे। मां चयो साईं ईअं थींदो, बिल्कुलु हाज़िर अयाज़ साहिब ईंदो। इत्फाक़ सां खलील साहिब चयो त मूंसां गॾु हलो, शेख साहिब खां टाइम वठूं। भई वियासीं, शेख साहिब सां ॻाल्हि ॿोल थी, शेख साहिब चयो ठीकु आहे, पर मूंखे अनवर मुंहिंजो शौक़ु आहे। मां चयो साईं अखियुनि ते तव्हां ॿुधायो।
चयतुल आहे वारी सर ईंदो जेको ॻाल्हाईंदो ऐं बेहतर मूंखे ॻाल्हाईंदो जिते असांजा दोस्त आमादा न थी सघिया ऐं प्रोग्राम को न थी सघियो न त शेख हयात साहब असां जेको ख़ासि तौर ते असांजो अरेंज थियल प्रोग्राम या तरतीब ॾिनो होसीं उहो असांजो डावाडोल थी वियो आहे प्रोग्राम पोइ शिकारपुर में शेख हयात साहब कॾहिं बि न थी सघियो पर सबकी साहब निसार साहब असां ऐं आरिसर साहब जॾहिं बि ईंदो त निसार साहब वटि ईंदो उते मुंहिंजी मुलाक़ात हुन वटि थींदियूं मां साम्हूं जुमानी हाल स्कूल में हुननि खे पढ़ाईंदो हुउसि ऐं आरिसर साहब ईंदो साम्हूं वेठो हूंदो पोइ दुआ सलाम थींदी कॾहिं फिरी वञिबो या कॾहिं वरी पाण चांहि जो कप खणी निसार साहब वटि अची मूंखे दरिया में ॾेई वेंदो यार असां शामिल थियो मुंहिंजो भाउ तमामु हिकिड़ो हमगीर फिक्र हो घण पासाओ फिक्र हो जंहिंजी पंहिंजे सिरनि तां हथ खणी इन्हनि माण्हुनि जंहिं तदब्बर सां आबियारी पे कई शहीद कयूं मंगीर निसार हकड़े या ॿियनि दोस्तनि बि जीअल छा घणनि दोस्तनि खे यादि हूंदो अहिड़े क़िस्म जा कारकुन पाण कॾहिं बि अॻुवान न सम्झंदा कारकुन सम्झंदा ऐं हिन में जीअस नवाज़ में वरी पोइ वॾो किरदारु अदा कयो एग्रीकल्चर जी बि ॻाल्हि निकिती त साईं वॾो माहिर हुयो ज़राअत में ऐं उते बि हुनजी हैसियत ऑफिसर वारी हुई पर उन खां वधीक जेका थी त उहा रहबर वारी ऐं रहनुमा वारी हिते ईंदो त केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा हारी नारी ही हू जेके साईं निसार वटि ईंदा ऐं साईं निसार ॿुधाईंदो त पेवंदी कीअं कजे कहिड़ो बूटो कहिड़े बूटे सां कहिड़े टाइम ते पेवंदी कजे त हुनजो नतीजो सुठो निकिरंदो कहिड़े वक़्तु पोखिजे कीअं हुनखे गुॾ ॾिजे कीअं पाणी ॾिजे इहो वरी लिखी बि ॾींदो केतिरनि दोस्तनि ऐं पाण हुन में रिसर्च पेपर्स बि लिखे थी वियो आहे ऐं साईं निसार जी शख़्सियत अवली शख़्सियत आहे जंहिंते ॻाल्हाइणु खपे ऐं साईं निसार साहब असांजो इन दौर में अहिड़ो रहबर हो जेको बेनियाज़ थी पंहिंजी ख़िदमत सरंजाम ॾींदो हाणे बेनियाज़ी हुनखे इहा परवाह न आई त मुंहिंजे हिन अमल जे करे या सियासी मुंहिंजे सोच जे करे मुंहिंजी नौकिरी वेंदी त वञे नौकिरी वेंदी छा थींदो को बि फ़र्क़ु न पवंदो मज़दूर बि त चई यार मज़दूरी करे ॿार पाले थो नी असां बि ईअं कंदासीं पंहिंजे सिंध जो क़ुर्बान थी वियासीं त छा थियो ऐं साबित क़दमी जो दर्स ॾींदो त साबित क़दम रहो ऐं असां सां गॾिजी कमु कयूं रातियूं जाॻियो असां सां गॾु ॾींहंनि जा ॾींहं असां सां गुज़ारे असांजे इल्म अदब फंक्शन जेके बि थींदा उन में साईं निसार साहब मां चवां साईं अचो महिरबानी करे हीअ ॻाल्हि आहे त ॿियो को त मूंसां साथ ई नथो ॾे तव्हां महिरबानी करे अचो त ख़बर ई न पवंदी त अची ठका कोन थो बाबा हुकुम कर छा ऐं साईं चयो त जेको वक़्त जो यार हो न बाक़ी निसार साहब जो ॿियो माण्हू न थियो वक़्त जो यार ऐं ॾिसंदो त मुंहिंजे दोस्त खे हीअ तकलीफ़ आहे त हुन में अची पोइ चवंदो बाबा मुंहिंजो जेको हाल आहे यार मथां तूं चवे त हीअ ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि आहे मां पंहिंजे हाल सां तव्हांजे लाइ हाज़िर आहियां तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेतो उल्को कंध जो तूं छा विढ़ंदे वञ जेतो उल्को कंध जो तूं छा विढ़ंदे वञ तुंहिंजे रत में थई नाहे असांजे अना साईं निसार साहब मां सम्झां थो त शेख हयात जे इन शेर जी तस्वीर मां घणो वक़्तु वठी वियो आहियां ऐं बेतरतीब ते ॻाल्हियूं कयूं खां माफ़ी